Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. तहरीक इंसाफ़ जी तहरीक शुरू थी वई। 9 ॾींहनि में तहरीक आर या पार थींदी। अहिड़ी सियासत खां बहितर आहे त असां को ॿियो रस्तो अख़्तियार करियूं। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। अली अमीन गंडापुर चयो त PTI बानी पाण ते थींदड़ ज़ुल्म बावजूदु मुल्क जे ख़ातिर ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहे। अचो वियो, पंहिंजे ग़लतियुनि खे मञियो ऐं सिधो कयो। ॻाल्हियूं रुॻो फ़ैसिला कंदड़नि सां थींदियूं। असां सॼे मुल्क मां माण्हुनि खे गॾु कंदासीं ऐं पोइ फ़ैसिलो कंदासीं त मक़ामी सतह ते एहतजाज करिणो आहे या हिकु जाइ ते जमो थियणो आहे। कंहिं जमायत सां एतिरो ज़ुल्म नाहे थियो जेतिरो असां सां थियो आहे। सलमान अकरम राजा चयो त तहरीक इंसाफ़ में इख़्तिलाफ़नि जो बयानियो साज़िश आहे। समूरनि अॻुवाणनि जो गॾु थी लाहौर अचणु सबूत आहे त असां PTI बानीअ जी आज़ादी लाइ मुतहद आहियूं। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो मौलाना फज़लुर रहमान खे चैलेंज। अली अमीन गंडापुर चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान चवे थो त असांजो मैंडेट जाली आहे। मौलाना पाण फारम 47 ज़रिए खटी आयो आहे। मौलाना फज़लुर रहमान खे चैलेंज आहे, मुंहिंजे भाउ ख़िलाफ़ इलेक्शन खटी ॾेखारे। मौलाना फज़लुर रहमान खटी न सघी त सियासत छॾे ॾिए। मौलाना फज़लुर रहमान खे फारम 47 जो बेनिफिशरी चवंदड़ अली अमीन गंडापुर ॿुधाए त कंहिंजे NOC ते ख़ैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर बणियो। JUI जे अॻुवाण हाफ़िज़ अहमदुल्ला जो अली अमीन गंडापुर जे बयान ते रद्द अमल। हाफ़िज़ अहमदुल्ला चयो त सॼो KP सूबो सड़ी रहियो आहे, अवाम अमन लाइ तरसी रहियो आहे। वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर लश्कर समेत पंजाब फ़तह करणु निकितो आहे। गंडापुर ख़िलाफ़ पंहिंजी पार्टी अंदरि आवाज़ उथी रहिया आहिनि। JUI जे सेनेटर कामरान मुर्तज़ा चयो त तहरीक इंसाफ़ KP में अली अमीन गंडापुर खे हटाए कंहिं ॿिए खे वॾो वज़ीर बणाए त आजियां कंदासीं। अली अमीन गंडापुर जे हवाले सां ख़दशा रहिया आहिनि। हू हमेशह नामुनासिब ॿोली इस्तेमालु कंदो रहियो आहे। जेकॾहिं PTI जा मक़सद क़ौमी हुजनि हा त ॿियूं पार्टियूं बि शामिल थी वञनि हा। अली अमीन गंडापुर 5 अगस्त ते एहतजाज वारे सॾ खां पोइ पंहिंजी नौकरी बचाइण लाइ 9 ॾींहं घुरिया आहिनि। PTI वारनि खे जल्द या देर सियासी माण्हुनि सां ई ॻाल्हाइणो पवंदो। पंजाब जी सुध समारी वज़ीर उज़मा बुख़ारी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। उज़मा बुख़ारी चयो त गंडापुर कारकुननि खे छॾे भॼी चुको आहे। इहा हक़ीक़त सभिनी जे आॾो आहे। हुन अॼु बि जाली मौला जट बणिजण जी कोशिशि कई। अली अमीन गंडापुर मज़ाक़ बणिजी चुको आहे। खैंस कुझु न आहे थियण वारो। अदाकारा हुमेरा असगर जो मौत हादसो हो, क़त्ल या आपघात? जांच लाइ 6 रुकनी कमेटी क़ाइमु। SP क्लिफ्टन इमरान जागीरानी जी कमेटी जी सरबराही कंदो। DSP UT निदा जुनैद, SHO गिदरी फारूक संजराणी, सब इंस्पेक्टर मोहम्मद अमजद ऐं कांस्टेबल मोहम्मद अदील मेंबर मुक़ररु। नोटिफिकेशन मूजिबि कमेटी हुमेरा असगर जे मौत जा कारण मालूम कंदी ऐं पतो लॻाईंदी त हुमेरा जो मौत तिबी आहे, आपघात या क़त्ल। कराची जे डिफेंस वारे इलाइक़े मां अदाकारा हुमेरा असगर जो लाश मिलियो हो। पुलिस जो चवणु आहे त कमरे मां अहिड़ी का बि शइ न मिली आहे जंहिंमां क़त्ल जो शक ज़ाहिर थिए। केस पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि दाख़िल कयो वेंदो। सिंध दरिया में पाणीअ जे वहकरनि में वाध। गुडू बैराज खां पोइ सखर बैराज वटि बि नंढी ॿोॾ डिक्लेयर। सखर बैराज जे मथियां पासे वहकरा 2,60,626 क्यूसेक ते पहुची विया। गुडू बैराज ते मथियां पासे पाणी वहकरो 3,42,093 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। हेठां वहकरो 3,05,957 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि मथां वहकरो 68,930 ऐं हेठां वहकरो 26,045 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। मेड़ में विच शहर मां ॾींहं ॾिठे जो दुकान मां हथियारबंद 20 लख रुपया फुर करे फ़रार थी विया। B सेक्शन थाणे जी हद मरकज़ी इमाम बारगाह भरिसां मोहम्मद ख़ान गांगूर जी दुकान मां हथियारबंद 20 लख रुपया रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान फुर करण बैदि आसानीअ सां फ़रार थी विया। वारदात जा CCTV फुटेजिस टाइम न्यूज़ हथ करे वरिता। फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त बुट बदल हथियारबंद दुकान अंदरि ज़बरदस्ती दाख़िल थियनि था। जाबदारनि खे दुकान अंदरि मौजूदु माण्हुनि खां मोबाइल फ़ोन खसींदे ऐं दख़ल मां पैसा कढंदे बि ॾिसी सघिजे थो। शहरी इताद मेड़ जे चेयरमैन नियाज़ अली ॿोड़ो चयो आहे त बदअमनीअ जो ज़िम्मेवार SSP दादू आहे। शहरी सरेआम लुटिजी रहिया आहिनि। ॾोहारी सरेआम दुकानदारनि ऐं वापारियुनि खां फुर लुट करे आसानीअ सां फ़रार थी वञनि था, पर पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। जल्द फुर थियल रक़म वापसि न कराई वई त इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो। राउती जे कचे वारे इलाइक़े में हिकु औरत ऐं 2 निंगरियूं वाह में उॾी फ़ौत थी वियूं। ॻोठ उमर शहर में वाक़ियो पेश आयो।
फोतियुनि में 30 वरनि जी अशरफ ख़ातून, 15 वरनि जी राणी ऐं 6 वरनि जी सोणी शर शामिल। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण ॻोल्हा करे लाश हथ कया। लाश घर पहुचण ते घरनि में कोहराम मतल। सिंजोरो भरिसां लोडर रक्षा ऐं मोटरसाइकिल विच में टकर, 2 ॼणा फोत। 24 चक स्टॉप वटि हादसो थियो। हज़ूर बख़्श बिरोई ऐं ग़ुलाम रसूल बिरोई फोत। लाश इस्पताल मुंतक़िल कया विया। रतोदेरो में जिनसी ज़्यादती जो निशानो बणियल 13 वरनि जी ज़हनी माज़ूर नींगरी दुआ बुड़ो ज़िंदगीअ जी जंग हाराए वई। ट्रॉमा सेंटर लाड़काणो में वेंटिलेटर ते रखियल दुआ अॼु सुबुह दम ॾिनो। गुज़िरियल ॾींहुं रतोदेरो जे स्टेडियम वारे इलाइक़े मां ज़हनी माज़ूर नींगरी दुआ बुड़ो बेहोशीअ जी हालत में मिली हुई। लेडी डॉक्टर्स नींगरीअ जो तिबी मुआइनो करण खां पोइ शुरूआती रिपोर्ट में जिनसी ज़्यादतीअ जो तस्दीक़ कई हुई। गुज़िरियल राति पुलिस रतोदेरो थाणे ते केस दाख़िल करण खां पोइ मुक़ाबले में हिकु जवाबदार रिज़वान उर्फ़ कालू लोहर जे मारिजण जी दावा कई हुई। नईं दरे भरिसां ॻोठाणनि जो पुलिस ते चढ़ाई करण जो इल्ज़ाम। ज़ाल मुड़ुस मारिजी विया। 2 ॿारनि ऐं 4 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ मिठो खखराणी वासियुनि औरत ख़ानज़ादी खखराणी इल्ज़ाम हयो त पुलिस जे कार्रवाई में ग़ुलाम अली खखराणी ऐं संदसि ज़ाल ससुई खखराणी मारिजी विया। 3 वरनि जो ॿाड़ो ज़ुहेब, 11 वरनि जी नींगरी सुरैया ख़ातून, प्यारी ख़ातून, अनवर ख़ातून, कोसर, निर्मा ऐं 50 वरनि जो अब्दुल लतीफ़ खखराणी ज़ख़्मी थी पिया। राब्तो करण ते केटी मुमताज़ थाणे जे SHO मुश्ताक गोपांग पुलिस चढ़ाई खां लाइल्मी ज़ाहिर कंदे चयो त मूंखे का ख़बर नाहे। ख़ैरपुर में नौजवान पारां ज़ाल खे छुरियुनि जा वार करे क़तल करण बैदि आपघात करण जी कोशिश। डबर मोहल्ला में नौजवान सलीम मेतलो पंहिंजी ज़ाल काइनात मेतलो खे घर हुअण पिण तां छुरियुनि जा वार करे क़तल कयो। नौजवान पारां पंहिंजो गलो कपे आपघात करण जी कोशिश। गढ़ती जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल। मक़तूल औरत जो लाश पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो। ऐं शहदादपुर भरिसां 11 महीना अॻु पसंदि जी शादी कंदड़ नारीअ जो गोली लॻल लाश हथ। ॻोठ जुमो कलोड़ो मां नारी सोबियाज़ आलम जद लागो जो गोली लॻल लाश मिलियो। मुड़ुस वाक़िए खे आपघात करार ॾेई छॾियो। लाश इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी घणो रोकी जांच कई पई वञे।